साथ ISPR मूजिब पाकिस्तान सामूंडी फ़ौज जो तैमूर एयरलाइंस क्रूज़ मिसाइल जो कामयाब तजुर्बो कयो आहे। ISPR जो चवणु आहे त मक़ामी तौर ते तैयार कयल एंटीशिप वेपन सिस्टम जो शानदार मुज़ाहिरो कयो वियो। ISPR मूजिब फ़िज़ा खां समुंड ताईं मार कंदड़ मिसाइल हदफ़ खे इंतिहाई दुरुस्तगी सां निशानो बणायो वियो। ISPR मूजिब मिसाइल फायरिंग पाक सामूंडी ऑपरेशनल तैयारियुनि ऐं समुंड में दुरुस्त निशाने जो अमली मुज़ाहिरो आहे। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त ISPR मूजिब पाकिस्तान सामूंडी फ़ौज जो तैमूर एयरलाइंस क्रूज़ मिसाइल जो कामयाब तजुर्बो कयो आहे। ISPR जो चवणु आहे त मक़ामी तौर ते तैयार कयल एंटीशिप वेपन सिस्टम जो शानदार मुज़ाहिरो कयो वियो। ISPR मूजिब फ़िज़ा खां समुंड ताईं मार कंदड़ मिसाइल हदफ़ खे इंतिहाई दुरुस्तगी जो असां निशानो बणायो वियो। ISPR मूजिब मिसाइल फायरिंग पाक सामूंडी ऑपरेशनल तैयारियुनि ऐं समुंड में दुरुस्त निशाने जो अमली मुज़ाहिरो आहे। अहम ख़बर खां वाक़ई आगाह कर रहे हैं तो ISPR मूजिब पाकिस्तान सामूंडी फ़ौज जो तैमूर एयरलाइंस क्रूज़ मिसाइल जो कामयाब तजुर्बो कयो आहे। ISPR जो चवणु आहे त मक़ामी तौर ते तैयार कयल एंटीशिप वेपन सिस्टम जो शानदार मुज़ाहिरो कयो वियो आहे। ISPR मूजिब फ़िज़ा खां समुंड ताईं मार कंदड़ मिसाइल हदफ़ खे इंतिहाई दुरुस्तगी सां निशानो बणायो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सीनियर तर्जुनिगार सिद्दीक़ साहब। सिद्दीक़ साहब, ISPR ने पाकिस्तान सामूंडी फ़ौज को तैमूर एयरलाइंस क्रूज़ मिसाइल का कामयाब तजुर्बा किया है, क्या कहेंगे इस हवाले से?